anyone, what governorship time, what Sadarata, what Senate chairman now, what a single Hukumata, Itihadi Party Hukumata, stage में अगर वफाकी हुकूमत जी सपोर्ट बंद कयो सदार तो आई गवर्नरशिप छॾियो त सिंध जी अवाम सम्झी त तव्हां वाकई सचा आहियो ऐं सची ॻाल्हि था कयो भई तव्हां हुननि सां बीठा पर तव्हां ॿुधो तो वफाकी टे वज़ीर चई चुका आहिनि हिकिड़ो न टे वफ़ाक़ी वज़ीरनि जी स्टेटमेंट आहे हिकिड़ी पंजाब जी सूबाई वज़ीर जी स्टेटमेंट आहे द पीपल्स पार्टी त सरकार शामिल आहे हू हामी आहे केनालनि जी ऐं उन्हनि असां सां मुआहिदो कयो आहे त इहे केनाल ठहनि पर असां सिंध में मजबूर थी पिया आहियूं जो सिंध में एॾी तहरीक हली आहे तो असां पंहिंजी फेस सेविंग लाइ हिनखे मुखालफ़त था कयूं बाक़ी असां तव्हांजी मर्ज़ी आहे जेको कयो सो बाबा हाणे टोपी ड्रामो कोन हलंदो हाणे मुनाफ़िक़त कोन हलंदी हाणे सॼी सही सियासत करणी पवंदी तव्हांखे तव्हां हामी आहियो त ॿाहिरि निकिरो ॿुधायो त तव्हां हामी आहियो ऐं पाण में इतिहादी आयो वेही फ़ैसिलो कयो सही आहे या ही पीपल्स पार्टी वारा सही आहे उहो फ़ैसिलो अवाम जे साम्हूं जेको अचणु खपे त केरु सही आहे